खबरवार सां शुरू कयूं पिया। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी पियो। कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग कई वई आहे। हिकु ॼणो मारिजी पियो। कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी पियो। कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी पियो। कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग, हिकु ॼणो मारिजी पियो। कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कुरंगी वेझो हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते फायरिंग, कई मां बाद खां कुरंगी ईंदड़ मोटरसाइकिल सवार ते हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो पियो। सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं निज़ाम भुट्टो खां। जी निज़ाम भुट्टो, वाक़िअ कजो। अॼु सुबुह जो ही वाक़ियो पेश आयो आहे। कयूमाबाद खां कुरंगी जे तरफ़ हिकु मोटरसाइकिल सवार हमराह अची रहियो हो, जंहिंखे अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे ऐं फरार थी विया। जंहिंजे नतीजे में जेको आहे उहो मोटरसाइकिल सवार हमराह मौक़े ते ई फोत थी वियो। जॾहिं त इतला ते कुरंगी इंडस्ट्रियल एरिया पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश तहवील में वठी जिना अस्पताल रवानो कयो आहे। जॾहिं त जवाबदार जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। जॾहिं पुलिस सां ॻाल्हि ॿोल कईसीं त पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। बाक़ी मक़तूल जेको आहे उहो कंबर जो ॿुधायो पियो वञे त घोटकी जो रहवासी ॿुधायो पियो वञे। जॾहिं त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं ऐं मक़तूल जी जेका आहे उहा सुञाणप हिन महिल ताईं न थी सघी आहे। जॾहिं जीअं त वाक़ई जांच करे रहिया आहियूं, वधीक जेको आहे मालूमात वठी जेका आहे उहा आगाह कयो वेंदो। जॾहिं त हिन महिल ताईं जवाबदारनि जो को बि पतो न पइजी सघियो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त वाक़ियो जेको आहे उहो दुश्मनी सबबु पेश आयो आहे। बाक़ी वधीक जांच करे मालूम कयो वेंदो। जी महिरबानी वाची निज़ाम आगाह करण लाइ।